الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. حرمت عليكم الميتة والدم ولحم الخنزير وما أهل لغير الله به والمنخنقة والموقوذة والمتردية والنطيحة وما أكل السبع إلا ما ذكيتم وما ذبح على النصب وأن تستقسموا بالأزلام ذلكم فسق. اليوم يئس الذين كفروا من دينكم فلا تخشوهم واخشون. اليوم أكملت لكم دينكم وأتممت عليكم نعمتي ورضيت لكم الإسلام دينا. فمن اضطر في مخمسة غير متجانف لإثم فإن الله غفور رحيم. صدق الله العظيم. हराम कयो वियो आहे तव्हां ते मुअल जानवर, मुर्दार ऐं रत ऐं सूअर जो गोश्त ऐं उहो जो पुकारियो वञे गैरुल्लाह जे लाइ उनखे ऐं घुटिजी पवंदड़ ऐं धक लॻल ऐं मथां किरी पवंदड़ ऐं सिंग लॻल ऐं उहो जंहिंखे खाधो फाड़ींदड़ मगर जंहिंखे कुही विझो तव्हां, सीर ॾेई विझो तव्हां, ऐं जेको कुठो वियो आस्ताने ते ऐं ही जो ढारो विझो तव्हां तीरनि सां, इहो अथव गुनाह। अॼु आसरो लाथो आहे काफ़रनि तव्हांजे दीन खां, पोइ न ड्रिजो तव्हां इन्हनि खां ऐं ड्रिजो मूंखां। अॼु पूरो कयमि, कामिल कयमि तव्हांजे लाइ तव्हांजो दीन ऐं पूरो कयमि तव्हां ते पंहिंजी महिरबानी, पंहिंजी नेमत ऐं पसंदि कयमि तव्हांजे लाइ इस्लाम खे दीन करे। पोइ जेको लाचार थियो, मजबूर थियो बुख में, नाहे लाड़ो कंदड़ कंहिं गुनाह जे लाइ, पोइ बेशक अल्लाह ताला बख़्शणहार महिरबान आहे। सूरतुल माइदा जो पहिरियों रुकू 6 सिपारे जो चौथों रुकू आयत नंबर 3, सिर्फ़ हिकिड़ी आयत तिलावत कई आहे। इन आयत जो तर्जुमो भी पढ़ियो ऐं तिलावत भी कई। इन आयत में जेके अहकाम अल्लाह ताला बयान फरमाया आहिनि उन्हनि जी वज़ाहत तमामु ज़रूरी आहे इन आयत खे सम्झण जे लाइ। इन 3 आयत में उसूल ऐं फ़ुरूई अहकाम ऐं मसाइल बयान कया विया आहिनि। पहिरियों मसलो हलाल ऐं हराम जानवरनि जो आहे। जिन जानवरनि जो गोश्त इंसान जे लाइ मुज़िर आहे, नुक़सानदेह आहे, ख़्वाह जिस्मानी तौर ते उन सां इंसान जे जिस्म में बीमारी जो ख़तरो आहे या रूहानी तौर सां उन खां इंसान जा अख़लाक ऐं क़ल्बी कैफ़ियत ख़राब थियण जो ख़तरो हुजे, उनखे क़ुरान ख़बाइस हराम करार ॾिनो आहे। ऐं जिन जानवरनि में कोई जिस्मानी या रूहानी तक मज़रत नाहे उन्हनि खे तय्यब ऐं हलाल करार ॾिनो आहे। इन आयत में अल्लाह ताला फरमाया त हराम कया विया आहिनि तव्हां ते मुर्दार जानवर। मुर्दार मां मुराद उहे जानवर आहिनि जेके बग़ैर ज़बह करण जे कंहिं बीमारी जे सबब या तबई मौत सां मरी वञनि। अहिड़े मुर्दार जानवर जो गोश्त तिब्बी तौर ते भी इंसान जे लाइ सख़्तु मुज़िर आहे ऐं रूहानी तौर ते भी। अलबत्ता हदीस शरीफ़ में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिनि शयुनि खे मुस्तस्ना करार ॾिनो आहे, हिकिड़ी मच्छी, ॿी माकड़। यह हदीस मुस्नद अहमद, इब्न माजा, दारकुतनी, बैहकी वग़ैरह रिवायत कई आहे। मन मच्छी पानी खां निकिरंदी आहे, उहा ज़िंदा न हूंदी आहे,
तंहिंजे करे मच्छी उहा हलाल आहे ऐं माकड़। ॿी शइ जंहिंखे इन आयत में हराम करार ॾिनो वियो आहे उहा आहे रत। क़ुरान शरीफ़ जी ॿी आयत में दमम मसफ़ूहा, वहल खून, उड़ल खून, इन जे करे जिगर ऐं तिरी बावजूदु खून हुजण जे इन हुकुम खां मुस्तस्ना आहे। जिगर उन में बि खून आहे, रत आहे, तिरी उन में बि रत आहे, तंहिंजे करे उहे हराम न आहिनि, उहे हलाल आहिनि, जाइज़ आहिनि। टी शइ लहम खिंज़ीर, सुअर जो गोश्त, उन मां उन जी हर शइ मुकम्मल, हर शइ हराम आहे, का बि शइ उन मां हलाल न आहे। चौथे नंबर ते उहे जानवर जेके ग़ैरुल्लाह जे लाइ मुक़ररु कया विया हुजनि, पोइ जेकॾहिं ज़बह करण वक़्तु बि उन्हनि ते ग़ैरुल्लाह जो नालो वरितो थो वञे त उहो खुलियल शिरक आहे ऐं इहे जानवर बिल इत्तिफ़ाक़ मुर्दार जे हुकुम में आहिनि। जीअं मुशरिकीन अरब पंहिंजे बुतनि जे नाले ते ज़बह कंदा हुआ, या कुझु माण्हू ग़ैरुल्लाह जे नाले ते, ऐं जेकॾहिं बवक़्ते ज़बह नालो त अलाह जो वरितो विया पर जानवर कहीं ग़ैरुल्लाह जे नाले ते बासियो वियो हुजे ऐं उन जे रज़ामंदी जे लाइ क़ुर्बान कयो वियो आहे त जमहूर फ़ुक़हा इन खे बि ग़ैरुल्लाह जे तहत हराम करार ॾिनो आहे। पंजे नंबर ते आहे मुनख़निक़ा, उहो जानवर बि हराम आहे जंहिंजो गलो घुटिजी करे हलाक थी वियो आहे या ख़ुदि ई कहीं ॼार वग़ैरह में फासी करे उन जो साह घुटिजी वियो आहे। अगरचे मुनख़निक़ा ऐं मौकूज़ा बि मैत जे अंदरि दाख़िल आहिनि, मगर जाहिलियत में उन्हनि खे जाइज़ सम्झंदा आहे, इन जे करे अल्लाह ताला फ़रमाए थी इहे हराम आहिनि। छहें नंबर ते आहे मौकूज़ा, उहो जानवर जेको सख़्तु धक जे ज़रिए हलाक थी वियो हुजे, जीअं लठ या पत्थर वग़ैरह सां मारियो वियो आहे, या जेको तीर कंहिं शिकार खे हिन तरह क़तल करे जो धार जो तरफ़ उनखे न लॻे, ईअं ई ज़रब सां धक हणण सां मरी पोए त उहो बि मौकूज़ा में दाख़िल आहे, हराम आहे। हज़रत अदी बिन हातिम रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो, सईं मां कॾहिं कॾहिं मिअराज़ माना तीर सां शिकार कंदो आहियां, जेकॾहिं शिकारुनि सां मरी पोए त छा मां खाई सघां थो? साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं उहो जानवर अर्ज़ तीर जे धक सां मुओ आहे त उहो मौकूज़ा में दाख़िल आहे, उनखे न खा। जेकॾहिं धार जे तरफ़ सां मुओ आहे ऐं ज़ख़्मी थियो आहे त पोइ खाई सघे थो। इहा रिवायत जसास अहकामुल क़ुरान में पंहिंजी सनद सां नक़ुल कई आहे। इन में शर्त इहा आहे त तीर फिटे करण वक़्तु बिस्मिल्लाह चई करे फिटो कयो हुजईं, इहो शर्त आहे। जेको शिकार बंदूक जी गोली सां हलाक थी वियो आहे उनखे बि फ़ुक़हा मौकूज़ा में दाख़िल कयो आहे ऐं हराम करार ॾिनो आहे। इमाम जसास हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खां नक़ुल कयो आहे, उहे फ़रमाइनि था अल मक़तूलतु बिल बुंदुक़ति तिलकल मौकूज़ा, बंदूक जे ज़रिए जेको जानवर क़तल कयो वियो आहे उहो बि मौकूज़ा आहे, इन जे लाइ हराम आहे। इमाम आज़म अबू हनीफ़ा, इमाम शाफ़िई, इमाम मालिक रहिमहुल्लाह वग़ैरह सभु उन ते मुतफ़िक़ आहिनि। सतों आहे मुतरद्दिया, यानी उहो जानवर जेको कहीं जबल ते या मथां ई कहाँ जगह ते इमारत या कहाँ खूह वग़ैरह में किरी करे मरी पोए तो उहो बि हराम आहे। इन जे लाइ हज़रत अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला खां रिवायत आहे, जेकॾहिं कोई शिकार जबल ते बीठो आहे, तव्हां तीर बिस्मिल्लाह पढ़ी करे उन जे तरफ़ हयो ऐं उहो तीर जे धक सां हेठि किरी मरी वियो त उनखे न खाओ, छो त उन में बि इहतिमाल आहे त उन जी मौत तीर जे धक सां न थी हुजे, किरण जे सदमे जे करे थी हुजे, तंहिंजे करे तव्हां इहा बि न खाओ, मुतरद्दिया में दाख़िल थींदो। अहिड़ी तरह जेकॾहिं कहीं पखी ते तीर फिटो कयो अथव ऐं उहो पाणी में किरी करे
मरी विया आहे त उन जे खाइण खे बि मनो फ़रमायो अथऊं। हिन करे जो एहतिमाल आहे त उन जी मौत ॿुॾण जे करे थी हुजे, तंहिंजे करे अहिड़ो बि न खाइजे। हज़रत अदी बिन हातिम रज़ी अल्लाह तआला अन्हु इहो ई मज़मून नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बि रिवायत फ़रमायो आहे। 8 नंबर ते आहे नतीहत, उहो जानवर जेको कंहिं टक्कर या तसादुम एक्सीडेंट में हलाक थी विया आहे, जीअं रेल गाॾी वग़ैरह जे ज़द में अची करे मरी वञे या कंहिं जानवर जे टक्कर सां मरी वञे त इहो बि जाइज़ न आहे। 9 नंबर ते उहो जानवर जंहिंखे कंहिं दरिंदे जानवर फाड़ियो आहे ऐं उन सां उहो मरी वियो आहे त इहो बि खाइणु हलाल न आहे। इन्हनि 9 क़िस्मनि जे हुरमत बयानु फ़रमाइण खां बाद में हिकु इस्तिस्ना अल्लाह ताला ज़िक्र फ़रमाए, इल्ला मा ज़क्कैतुम, मगर जंहिंखे तव्हां सीर ॾिनी। यानी जेकॾहिं इन्हनि जानवरनि मां तव्हां कंहिं खे ज़िंदह हासिल कयो ऐं ज़बह कयो त उहो हलाल थी वियो, उन जो खाइणु जाइज़ आहे। मथे जेके बयानु करे आयासीं इहा इस्तिस्ना शुरू जे 4 क़िस्मनि सां ताल्लुक़ नथी रखे, छो त मुर्दार ऐं उड़हल रत, सूअर ऐं ग़ैरुल्लाह वारो जानवर बिल्कुलु हराम आहे, भली उन खे खणी सीर ॾियो त बि हलाल न थींदो। इन्हनि ते इत्तिफ़ाक़ आहे। बाक़ी जेके उन खां पोइ जेके क़िस्म हुया उन्हनि जे मुतलिक़ इहा सूरत आहे। 10 उहे जानवर हराम आहिनि जेके नुसुब ते ज़बह कया विया हुजनि। नुसुब छा आहे? नुसुब उहे पत्थर आहिनि जेके काबतुल्लाह जे गिर्द रखिया वेंदा हुया ऐं जाहिलियत में उन्हनि जी इबादत कई वेंदी ऐं उन्हनि वटि आणे करे जानवरनि खे क़ुर्बानी जे लाइ उन्हनि जे लाइ क़ुर्बान कंदा हुआ, उनखे इबादत सम्झंदा हुया। इन खे बि अल्लाह ताला हराम करार ॾिनो आहे। नुसुब जाहिलियत इन सभु क़िस्म जे जानवरनि खे खाइण जा आदी हुया जेके ख़बाइस में दाख़िल आहिनि। क़ुरान करीम इन्हनि समूरनि खे हराम करार ॾिनो आहे। 11 नंबर ते जंहिंखे अल्लाह ताला हिन आयत में करार ॾिनो आहे उहो इस्तिस्क़ाम बिल अज़लाम आहे। इस्तिस्क़ाम बिल अज़लाम छा आहे? अज़लाम जमो आहे ज़लम जी। ज़लम उन तीर खे चवंदा आहिनि जेको जाहिलियत अरब में उन कम जे लाइ मुक़ररु हुयो जो उन जे ज़रिए क़िस्मत आज़माई वेंदी हुई ऐं इहे 7 तीर हुया जिन में हिकिड़े ते नाम लिखियलु हूंदो, हिकिड़े ते ला लिखियलु हूंदो। नाम माना अंग्रेज़ी में तव्हां उन खे चओ येस, ला माना नो, सिंधी में माना हा ऐं हुन जी माना न, ईअं अरबी में। अहिड़ी तरह ॿिए अल्फाज़ में ॿिया अल्फाज़ लिखियलु हूंदा ऐं इहे तीर बैतुल्लाह जे ख़ादिम वटि रहंदा हुया, उन वटि पियल हूंदा। जॾहिं कंहिं माण्हू खे पंहिंजी क़िस्मत या आईंदा कंहिं कम जो फ़ाइदेमंद हुजणु या नुक़सानदेह हुजणु मालूम करिणो हूंदो त उहो ख़ादिम काबा वटि वेंदो हो, 100 रुपया उनखे नज़रानो ॾींदो हो ऐं उन्हनि तीरनि खे तरकश मां हिकु हिकु करे कढंदो हो। जेकॾहिं उन ते लफ़्ज़ नाम निकिरी आयो त सम्झंदो त इहो कमु फ़ाइदेमंद आहे ऐं जेकॾहिं ला निकिरी आयो त सम्झंदो त इहो कमु नुक़सानदेह आहे, फ़ाइदेमंद न आहे। हराम जानवरनि जे सिलसिले में उन जो ज़िक्र करण जो वजह इहो आहे त अरब जी इहा बि आदत हुई त चंद माण्हू शरीक थी करे कोई उठ वग़ैरह ज़बह कंदा हुआ, पर गोश्त जी तक़सीम हिकु हिस्से शिरकत जे मुताबिक़ करण जे बजाए इन जुआ जे तीरनि सां कंदा हुआ, जंहिंमें कोई बिल्कुलु महरूम रहंदो हो, कंहिं खे घणो हक़ मिलंदो हो, कंहिंखे घटि मिलंदो हो। ईअं तक़सीम कंदा हुआ तीरनि सां। जंहिंजे लाइ ला आयो त उनखे हिसो ई न मिलंदो, जंहिंजे लाइ नाम आयो उनखे इलाही हिसो मिलंदो। इनखे अल्लाह ताला हराम फ़रमाया। तंहिंजे करे इज्तिमाही क़ुर्बानी में बि ईअं आहे, जेके 7 हिसेदार आहिनि उन्हनि खे बि जेकॾहिं ईअं अंदाज़े सां थो ॾिजे कंहिंखे घटि कंहिंखे वधि त इहो बि सही न आहे, बराबरि तौरे पूरो करे ॾियणु आहे। उलमा इकराम फ़रमायत आइंदा जे हालात ऐं ग़ैब जे शयूं मालूम करण जे लाइ जेतिरा बि तरीक़ा राइज आहिनि, ख़्वाह अले जफ़र जे ज़रिए हुजनि या हथ जे नक्श ॾिसी करे या फ़ाल वग़ैरह कढी करे, इहे सभु तरीक़ा इस्तिस्क़ाम बिल अज़लाम जे हुकुम में आहिनि ऐं नाजाइज़ आहिनि। हिकिड़ा माण्हू ॾेखारींदा आहिनि क़िस्मत तव्हांजी आज़मायूं था, हेतिरियूं तीरूं आहिनि, हे लकीर आहिनि, तव्हां पैसियारा थींदो, तव्हां सुञा थींदो, तव्हां ख़ुशहाल थींदो। इहे सभु तरीक़ा नाजाइज़ आहिनि। पराई क़िस्मत ॿुधाए थो, पाण फुटपाथ ते वेठो आहे, पंहिंजी क़िस्मत नथो मटाए, बाक़ी पराई क़िस्मत ॿुधाईंदो। इहे सभु नाजाइज़ तरीक़ा आहिनि, हिकु ग़लति तरीक़ा आहिनि। या ॿिया वरी चवंदा आहिनि साईं असांजो किताब त पटियो, नाले में हे अंग कढो,
पोइ हिसाब करे सही तुंहिंजो हीअं थींदो हूं थींदो, काई शइ कोन्हे का। इहा सिर्फ़ु हिकिड़ा ढंग आहिनि, रंग आहिनि माण्हुनि खे फुरण ऐं लुटण जा, कमाइण जा। अल्लाह ताला फरमाए ज़ालिकुम फ़िस्क़, इहे तरीक़ा क़िस्मत मालूम करण जा, हिसे मुक़ररु करण जा, इहे फ़िस्क़ आहिनि, गुमराही आहिनि, गुनाह आहिनि। उन खां बाद में अल्लाह ताला फरमायो तव्हांजे लाइ तव्हांजो दीन असां पूरो करे छॾियो आहे। इकमाल दीन मां मुराद छा आहे? हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास वग़ैरह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त अॼु दीन हक़ जा तमामु हुदूद, फ़राइज़, अहकाम, आदाब मुकमल कया विया। हाणे उन में न कहीं इज़ाफ़े ऐं ज़्यादती जी ज़रूरत बाक़ी आहे, न कहीं कमी जो इहतिमाल आहे। इन जो इहो मक़सदु आहे त तव्हांजे लाइ तव्हांजो ऐं इतमाम नेमत मां मुराद आहे मुस्लमाननि जो ग़लबो ऐं उरूज ऐं उन्हनि जे मुखालिफ़िन जो मग़लूब ऐं मफ़तूह हुजणु, जंहिंजो ज़ुहूर मक्का मुकरमा जी फ़तह ऐं रसूम जाहिलियत जे मिटाइण सां थियो ऐं उन साल में कई मुशरिक जो हज में शरीक न थियण सां थियो। एसिताणी इहा हिकिड़ी आयत पढ़ीसीं ऐं इन जो तर्जुमो कयोसीं, तफ़सीर पढ़ियोसीं। इन आयत जे आख़िरी हिस्से में अल्लाह ताला फरमाया फ़मन इज़्तुर्र फ़ी मख़मसतिन, जेके मथे जानवर हराम कया विया उन्हनि मां हिकिड़ी हालति, ख़ासि हालति इहा आहे जेकॾहिं कोई माण्हू बुख जे शिदत जे करे बेताब थी वञे ऐं ख़तरो मौत जो लाइक़ु थी वञे, त अहिड़ी हालति में जेकॾहिं उहे मज़कूरा जेके मथे हराम जानवरनि मां कुझु खाए थो त उन जे लाइ गुनाह न आहे, पर शर्त इहा आहे त पेट भरे करे ऐं लज़त हासिल करणु मक़सूद न हुजे, बल्कि एतिरो खाई सघे थो जंहिं मां इज़्तिरार जी कैफ़ियत ख़तमु थी वञे। इज़्तिरार जी सिर्फ़ु माना साह बची सघे। ऐं ग़ैर मुतजानिफ़ जो मक़सदु आहे त उन खाइण में उनजो मैलान गुनाह जे तरफ़ न हुजे, बल्कि इज़्तिरार जो रफ़ो करणु हुजे। पोइ अल्लाह ताला इन खे माफ़ करण वारी ज़ात आहे। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी कुझु काफ़ी अहकाम आहिनि हिन सूरत में, चूंकि अहकामात आहिनि जेकॾहिं उन्हनि खे तफ़सील सां न सम्झबो त इहे सम्झ में न अची सघंदा। तंहिंजे करे मुमकिन आहे त हिन सूरत में असांखे ॿियनि सूरतनि जे मुक़ाबले में टाइम कुझु लॻे। इंशा अल्लाह ताला ज़िंदगी रही त वरी सुभाणे यारी आयत सुभाणे तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुम फ़िल आख़िरति हसनतुम वक़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ूव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरिल ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।